यूनियन काउंसिल बेलोई, यूनियन काउंसिल खेराल, यूनियन काउंसिल अलीबेर में मुख़्तलिफ़ ॻोठनि में पीर बख्श उमरानी, हसन जाखरो, नियाज़ मल्ला ऐं ॿियनि ॻोठनि में PPMN एयाज़ अली शाह शिराज़ी, MP शाह हुसैन शाह शिराज़ी जी हिदायतनि ते एडमिनिस्ट्रेटर अब्दुल रज़ाक सुमरो ऐं सेक्रेटरी तलाल ताहिरानी खे मज़कूरा ॻोठनि में मुठो पाणी मुहैया करण लाइ हैडपंप लॻाए ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा कचा रोड मिटी भराए ॾियण जो कमु शुरू करे ॾिनो। मकानी खाते जे अमलदारनि ॻोठनि में मुठो पाणी मुहैया करण लाइ हथ वारा नलका लॻाया विया, जॾहिं त ॻोठनि जो रोड मिटीअ सां भराए कचियूं पटड़ियूं ठाराए ॻोठनि में रस्तनि जूं सहूलियतूं ॾियण जो कमु शुरू करे ॾिनो। ॻोठाणन शेर अली इमरानी, नियाज़ मल्ला, मुमताज़ जाखरो, इस्माइल मल्ला ऐं ॿियनि ॻोठाणनि जी ख़ुशीअ जो इज़हार कंदे MNA MPs जो शुक्र अदा कयो। हिननि चयो त असांजे ॻोठ में बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिंसां ॻोठाणनि जूं तकलीफ़ूं दूरि थी वियूं आहिनि। ॿिए तरफ़ PPMN एयाज़ अली शाह शिराज़ी, MP शाह हुसैन शाह शिराज़ी चयो त अवाम जी तकलीफ़ असांजी तकलीफ़ आहे। मज़कूरा जे ॻोठनि में पीअण जे पाणी जी तकलीफ़ हुई, जेका ख़तमु कराए ॾिनी वई ऐं मकानी खाते जे अमलदारनि खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त अवाम जा बुनियादी मसइला हल करे रोड रस्ता ठाहिनि। ऐं हिननि चयो त सुजावल ज़िले में अवामी मसइला हल करण लाइ अवाम जूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं।